दोस्तों, जी सिंधु देश, जी साईं GM सैयद। सिंध जे समूरनि बाशहूर माण्हुनि खे, क़ौमी कारकुननि खे, अदीब दानिश्वर समूरनि खे इहा अपील आहे त आदमशुमारीअ में भरपूर हिसो वठो। जेके पंहिंजा अंग अखर आहिनि उहे उन में ॼाणायो ऐं ख़ासि तौर ते ॿोॾि जे करे जेके शहर, जेके असांजूं आबादियूं ढही वियूं आहिनि ऐं माण्हू दरबदर आहिनि, उन्हनि जो ख़ुसूसी तौर ते उन्हनि जी ॻणप कई वञे, उन्हनि खे सम्झायो वञे। बाक़ी जेसीं ताईं सवाल आहे त सिंध में धारियुनि जो तनासुब या अंग कहिड़ो थो बीहे, हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में रखो, वतन क़ौमुनि जा थींदा आहिनि। वतन जेके आहिनि, तारीख़ी वतन, उन्हनि तारीख़ी क़ौमुनि जा थींदा आहिनि। इन करे हीअ केॾी बदकिस्मती आहे त पाकिस्तानी रियासत हिन बोगस रियासत छा कयो आहे त सिंध में धारियुनि जे तमामु वॾे तनासुब खे आंदो वियो आहे, उन्हनि खे सिंध में रहायो वियो आहे। इहे हिननि जूं फ़ौजूं, हिननि जा एजेंसियुनि जा इदारा, हिननि जा इहे जेके जागीरदार ऐं पार्लियामानी सियासत कंदड़ जेके माण्हू आहिनि, उन्हनि सभिनी जे हूंदे सिंध में लखनि जी तादाद में धारिया जेके अची विया आहिनि। हाणे रियासत उन्हनि धारियुनि खे ॻणे थी असांखे ॿुधाए, यानी ही केॾो वॾो अलमियो आहे त असां सिंधी क़ौम जी बेवसी, बेहसीअ जी हीअ इंतिहा आहे त सिंध में धारियुनि जे इन एॾे वॾे लखनि जी तादाद में ॿियनि सूबनि ऐं मुल्कनि जा माण्हू उहे सिंध में आंदा विया, प्री प्लान आंदा विया, रियासत जे आशीर्वाद सां, एजेंसियुनि जी साज़िश सां। हाणे उहे असांखे ॻणे था ॿुधाइनि त भाउ ॾिसिजो, तव्हां हेतिरा हूंदो, हो हेतिरा हूंदा, इन सां को फ़र्क़ु नथो पए। छाकाणि वतन ऐं वतन जा वारस उहा क़ौम हूंदी आहे जंहिंजे नाले सां उहो वतन हूंदो आहे। सो मां सॼी सिंध खे अपील थो कयां, भली इन ॻाणापे में हिसो वठो, उहो बिल्कुलु वठणु घुरिजे, पर धारी आबादी पंजाब साम्राज्य जे पारां सिंध खे ग़ुलाम रखण जे लाइ, सिंध जी जेका क़ौमी वहदत आहे, जेको तशख़ुस आहे असांजो क़ौमी जाग्राफ़ी, उनखे विरहाइण जे लाइ हे धारियुनि जी आबादी सिंध में जेका आंदी वई आहे। इन करे हिकिड़ी भरपूर जदोजहद जी तहरीक हलाइण जी ज़रूरत आहे। छाकाणि त इहो असीं बार बार चवंदा रहिया आहियूं त आयरलैंड में जीअं धारी आबादी मुंतक़िल करे आयरलैंड खे विरहायो वियो, उन बिल्कुलु साॻे तरीक़े सां, साॻे फार्मूले सां पंजाब साम्राज्य सिंध में जेके बि धारिया आंदा आहिनि, उनजो सबबु क़ौमी आज़ादीअ जे जदोजहद खे काउंटर करणु ऐं सिंध जी जाग्राफ़ीअ खे विरहाइणु आहे। तंहिंजे करे हे जेके जदोजहदूं थियनि थियूं पियूं, उन्हनि समूरनि जदोजहदुनि मां आउं सम्झां थो त सिंध जो उहो भलो थियणो ई कोन्हे को। हे करप्शनूं हे छोटा मोटा जेके मामला आहिनि, बुनियादी तरह हिन ख़िते में सभ खां वॾी करप्ट ऐं बदमाश तरीन अगरि का मख़लूक आहे त आर्मी आहे। पाकिस्तान जी फ़ौज खां वधीक को करप्ट आहे छा? उन जे ख़िलाफ़ु छो थी जदोजहद थिए? सो सिंध जे क़ौमी वहदत, सिंध जे क़ौमी बका, आज़ादीअ जे लाइ समूरी सिंधी क़ौम खे हिकु हंधि गॾु थियणो पवंदो। ऐं भली आदमशुमारी कनि, इन में हू कहिड़ो बि नफ़्सियाती हरबो आहे, हे नफ़्सियाती हरबो हिन भेरे उछलाइण था चाहिनि, सिंधी क़ौम खे डिप्रेस था करणु चाहिनि त तव्हां पंहिंजे ई वतन में हिकिड़ी अकिलियत हो। हाणे उहा अकिलियत असीं कीअं थींदासीं? छाजे करे थींदासीं? पाकिस्तान जे करे, हिन रियासत जे करे। तंहिंजे करे हीअ रियासत, मां बार बार चवंदो रहियो आहियां त रियासत सिंधी क़ौम जे लाइ ज़हर कातिल आहे। इन करे असांखे धारियुनि जे ख़िलाफ़ु, जेके बि धारिया आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु जदोजहद करणी पवंदी। ऐं हिन रियासत जे उन बदमाशीअ जंहिंजे करे धारियूं सिंध में आहे, जंहिंजे करे सिंध जा वसीला खसिजनि पिया, जंहिंजे करे सिंधी क़ौम खे अकिलियत में तब्दील कयो थो वञे, उन रियासत मां जेसीं ताईं असीं आज़ादु न थींदासीं, सिंधु देश आज़ादु न थींदो, उन वक़्त ताईं हे बदमाशियूं, हे जेके हिननि जूं साज़िशूं आहिनि, इहे जारी रहंदियूं। सो मां समूरी सिंध खे चवां थो त आदमशुमारीअ में हिसो वठो, पर इहा ॻाल्हि ज़हन में रखिजो
त सिंध तारीख़ी वतन आहे असांजो, सिंध सिंधी क़ौम जी आहे, इन सां ॻणप जो इन सां को बि तालुक़ु कोन्हे को। महिरबानी।